खिपरे लॻ हथूंगो शहर में क़ाइम टेंट सिटी में सहूलतुनि जी खोट खिलाफ़ मुतासिरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद शाह। जी असद जी बिल्कुल, असां हिन वक्त खिपरो लॻ अचड़े थर जे गेट वे हथुंगो शहर में मौजूद आहियूं। मुझे बैक साइड में तव्हां ॾिसी सघो था हिते बोर्ड मुतासिर जेके माण्हू आहिनि जेके हथुंगो मंझि टेंट बस्ती में रहनि था ऐं पसगिरदाई में जेके गवर्नमेंट जा स्कूल जेके आहिनि उते जेके बोर्ड मुतासिर रहनि था, ई सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि जो चवणु आहे त असांखे अञा ताईं को बि राशन न आहे मिली सघियो ऐं हिते टेंट बस्तियुनि में असांखे का बि अञा ताईं जोगी सहूलियत न आहे मिली सघी। वधीक हिननि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। असांखे हिते न आहे पानी जी सहूलत, न असांखे को बाथरूम जी सहूलत आहे, न तो को असांखे राशन पानी जी ज़रूरत है, न तो को असांखे कंहिं शइ जी माना का शइ असांखे कोन ॾिनी आहे। असां बरपोटे में पिया आहियूं, मच्छरनि में पिया आहियूं, घर अचे ॾिसे असांजा घर किरिया पिया आहिनि, असां दरबदर थिया पिया आहियूं, कंहिंजो रली कोन निकिती आहे, कंहिंजो थां कोन निकितो आहे। असीं पंहिंजा कपिड़ा जेको पाए निकिता आहियूं उज़बे संदे ते पिया आहिनि, इहे ई पिया आहिनि। बिलावल भुट्टो साईं वॾनि ऑफिसरनि कोन्हे अचणु ॾिनो आहे। बिलावल के असां ताईं रसण कोन ॾिनो। छाजा मर्यादी आई जेके बाबा अमा के सभो कुछ मिलंदो। असांखे 8 बजे सुबुह जो रहंदो हीअं ताईं वञो हलिया, वो रात जो 2 बजे न आयो आहे। तव्हां ख़बर 2 बजे चोर चोरी कंदो आहे। ये असां गरीबनि खां ज़ुल्म आहे, न कए असांजो को धड़ी न साईं। तो हमने बुक न मारे न बेजी अचे लड़न पे मरा त कैद करे को झोपड़ा दे हो त से फुरा त लिया। बिलाल भुट्टो आयो त खिपरा से वापस वो वडा पटर कोन अगते छडियो आहे। छाजा न कोन छडा से हम त लड़न पे मरो दुकान में छाजा ला असांजा बच्चा रोले अन भर में। जी बिल्कुल, अवां मुज़ाहिरीन जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असांखे अञा ताईं हिते टेंट बस्ती में का बि जोगी सहूलियत मैसर न आहे कई वई। उन खां अलावा हिते मच्छर मार को बि स्प्रे न आहे कयो वियो। जॾहिं त कल्ह हिननि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जो बि खिपरो जो दौरो हो, पर हिते जा मक़ामी जेके सियासी अॻुवान आहिनि उन्हनि बिलावल भुट्टो ज़रदारी खे हथुंगो जो दौरो न करायो ऐं हिते टेंट बस्ती जो को बि दौरो न करायो। असांखे आसरनि ते हिते विहारियो वियो त बिलाल भुट्टो ज़रदारी ईंदो, हिते अवां जा जेके से ऐंज ॿुधंदो, पर हिते जे मक़ामी इंतज़ामिया ग़लति गाइड करे असां ताईं उनखे पहुचण न ॾिनूं। हिते जेके बोर्ड मुतासिर जेके रहवासी आहिनि हिननि मुतालबो कयो आहे त असांजी जल्द वाहर कई वञे। जी।